डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं इनिशियली थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी अॼुकल्ह असां ॿारनि जी जेका डाइट ॾिठी आहे जेको पैटर्न ॾिठो आहे उन खां पोइ ॿारनि जी ॻाल्हि कयूं पोइ असां वॾनि जी तरफ़ बि अचूं त हाणे उहो लेट नाइट स्लीपिंग वारो हिकु जेको पैटर्न आहे लेट नाइट ईटिंग जो जेको पैटर्न आहे उहो बि स्टार्ट थी वियो आहे त हिकु एज़ अ डेंटिस्ट तव्हां कीअं ॿुधाईंदो त छा ईटिंग हैबिट्स सही आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू चाहिनि था त उन्हनि जा जेके ॾंद आहिनि उहे हेल्दी रहनि। ॾिसो खाधे पीते में त जेकी बि नेचुरल जेकी अल्लाह ताला जी तरफ़ां डाइट आहे उहा त उन में को नुक़सानु कोन्हे। नुक़सानु ॾंदनि खे तॾहिं थो थिए जॾहिं तव्हां उन्हनि जी सफ़ाई नथा रखो। ईअं बि न आहे की अगरि तव्हां शुगर इनटेक वठो त पोइ तव्हांखे कीड़ो लॻे, अगरि तव्हां सफ़ाई रखो था त पोइ उन में ज़रूरी न आहे की तव्हांखे को डेंटल प्रॉब्लम्स बि थियनि। आहे मेजर जेको आहे उहो सफ़ाई आहे। सफ़ाई खां पोइ इहो आहे की आफ्टर एवरी 6 मंथ्स या साल में हिकिड़े दफ़े जेको आहे डेंटल चेकअप ज़रूरु थिए। त इहो हिकिड़ो जेकी अगरि 2-3 प्रिकॉशन्स वठिजनि त उहो आहे। बाक़ी हाणे कुझु डाइट्स अहिड़ियूं आहिनि जंहिंमें हाणे माण्हू चॉकलेट्स वठनि था, टॉफ़ीस कैंडीज़ वठनि था, उन में इहो आहे की उहे वरी ब्रशिंग प्रॉपर ॿार कनि नथा। राति जो ख़ासि तौर ते जीअं तव्हां लेट नाइट हैबिट्स जी ॻाल्हि कई उन में थिए ईअं थो की हाणे अगरि पेशेंट चवंदा आहिनि हमने तो ब्रश किया था या असां कयो होसीं ब्रश, उन खां पोइ वरी उहो खाधे पीते में लॻी था वञनि, को टॉफ़ी खाई छॾी राति जो सुम्हण खां पहिरियों, को चॉकलेट जी इनटेक थी वई या को शेक पियो आहे फ्रिज में या फ्रूट को पियो आहे मिठो। अॼुकल्ह मैंगोज़ जो मौसम आहे त अंब जी क्रेविंग थींदी आहे राति जो, पर उहो वरी अगरि तव्हां खाई ऐं सुम्ही था पओ त उहो पोइ उहो जेको टाइम आहे न राति जो जेको 6-7 कलाक निंड जो उन में ई कैविटी जेको आहे उहो लॻे थी ॾंद खे। बिल्कुलु इहो ख़्यालु रखिणो आहे की आख़िरी जेको लास्ट कमु हुजे ॾींहं में उहो ब्रश करणु हुजे, उन खां पोइ तव्हांखे सुम्ही पवणो आहे। पाणी पी सघो था, उन खां अलावा का ॿी इनटेक न हुजे, पोइ उहा शुगर हुजे या खाधो पीतो या फ्रूट्स उहे अवॉइड कयो। बिल्कुलु। अच्छा हिकु शइ डॉक्टर साहब मां ॾाढी कॉमनली ॾिठी आहे, मूंखे ॾाढी हैरत थींदी आहे, जीअं तव्हां ॿुधाए रहिया आहियो त जेको राति जो सभिनी खां लास्ट हिकु कमु हुजे या टेस्ट हुजे उहो तव्हांजो टूथपेस्ट हुजे, ॿियो कुझु न हुजे। पर मां अहिड़ा खोड़ सारा माण्हू ॾिठा आहिनि जेके इन ॻाल्हि खे सीरियस ई न वठंदा आहिनि, जेके असां त सिर्फ़ु मिठे ते असां कंदा आहियूं फोकस, बट अदरवाइज़ तव्हां खाधनि में ॾिसो जेको तव्हां ऑयल खायो था, जेको कुझु तव्हां खायो था, जंहिं तरीक़े जा मसाला तव्हां खायो था, उहे तमामु शयूं ऑब्वियसली तव्हांजे लाइ नुक़सानदेह हूअं बि आहिनि, पर वरी उहे जॾहिं तव्हां किथे न किथे को पार्टिकल उनजो रहिजी थो वञे उहो अञा मज़ीद तव्हांजे लाइ डिफ़िकल्टी पैदा करे सघे थो। पर माण्हू उनखे बिल्कुलु नॉर्मल वठंदा आहिनि, मां माण्हुनि खे ॾिठो आहे उहो बिल्कुलु ई नॉर्मल वठंदा आहिनि। अच्छा हिकु ॿियो कॉन्सेप्ट जेको मां तव्हां खां बि पुछणु चाहियां थी ऐं छा उनजो करेक्ट तरीक़ो आहे इहो बि मां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदमि। हीअ त असां राति जी ॻाल्हि कई, जॾहिं तव्हां सुबुह जी ॻाल्हि कयो था द मोमेंट तव्हां उथो था त कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त उथण खां पोइ तव्हां फ़ौरन जेको आहे पहिरीं यू शुड ब्रश योर टीथ ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजी इनटेक स्टार्ट कयो, चाहे उहो पाणी हुजे या खाधो हुजे। तव्हां छा प्रिफेयर कंदो ऐं छा ॿुधाईंदो असांजे नाज़रीन खे? असां त रिकमेंड इहो ई कंदा आहियूं की जीअं तव्हां अगरि राति जो ब्रश कयो आहे लास्ट त उन खां पोइ तव्हां सुबुह जो उथी गार्गल्स करे गुरड़ी करे पाणी सां, उन खां पोइ तव्हां भली ब्रेकफास्ट कयो, ब्रेकफास्ट वग़ैरह कयो, पाणी पियो जेको बि आहे, पोइ बिफोर गोइंग टू बाथ तव्हां पहिरियों ब्रश करे पोइ वरी तव्हां पंहिंजी जेकी रूटीन आहे उनखे पोइ कैरी ऑन कयो। उन सां इहो थींदो की आफ्टर ब्रेकफास्ट जॾहिं तव्हां ब्रश कंदो न त अगेन वरी 6-7 कलाक जो ब्रेक अचे थो लंच में, ब्रेकफास्ट ऐं लंच में। अगरि त तव्हां सुधरियल आहियो 8 बजे नाश्तो था कयो, अगरि कयो ई 11-12 था पोइ त 2-3 बजे वरी मानी, पर बहरहाल पोइ बि इहो गैप जॾहिं अचे थो त उन में अगेन जेको टूथपेस्ट में जेके शयूं आहिनि उहे प्रोटेक्ट थियूं कनि तव्हांजे ॾंद खे। उन खां पोइ वरी जॾहिं तव्हां लंच था कयो त लंच खां पोइ वरी भली अगरि जे किथे ॿाहिरि आयो ब्रशिंग न आहे त पोइ गार्गल्स करे छॾियो नॉर्मली। ईअं ई मतिलबु हिकिड़ी एक्टिविटी जीअं असांजे इस्लाम में बि आहे की 5 दफ़ा वज़ू कयो त उनजी बि हिकिड़ी ॾाढी अहमियत आहे। जॾहिं तव्हां 3 दफ़ा जॾहिं गुरड़ी कयो था पाणी में त हिकिड़ो नेचुरली हिकिड़ो बफरिंग सिस्टम एक्टिवेट थिए थो, जेको कैविटीज़ खे ऐं इन्हनि जरासीम जे ख़िलाफ़ु उहो फाइट थो करे। त रिकमेंडेशन इहा ई आहे की आफ्टर ब्रेकफास्ट तव्हां ब्रशिंग कयो। सही, ठीकु आहे। अच्छा इहा रिकमेंडेशन उन्हनि माण्हुनि जे लाइ बि आहे जेके 11-12 बजे ब्रेकफास्ट कंदा आहिनि? केॾी महिल बि कयो, पर ब्रशिंग खां मतिलबु पोइ कयो, ब्रेकफास्ट खां पोइ कयो। ठीकु आहे। बिफोर गोइंग टू बाथ अगरि हिकिड़ी कॉमन हुन में की माण्हू जॾहिं वञे थो नॉर्मली त उहो पोइ वरी ब्रश वग़ैरह करे पोइ वरी पंहिंजो
सही ठीकु आहे। अच्छा जी, थोरो सो मां लीगल एड सोसाइटी जी तरफ़ बि अचणु चाहींदमि ऐं असां सां गॾु उन्हनि जो हिकु मेंबर असां सां गॾु जुड़ी आहे, थोरो सो उन्हनि सां बि मां कचहरी करणु चाहींदमि। सभिनी खां पहिरीं त असां डिफरेंट टॉपिक्स ते हुमा साहिबा सां ॻाल्हायो आहे, तव्हांजे जेतिरा बि मेंबर्स आहिनि डिफरेंट शयुनि ते ॻाल्हायो आहे। हिकु शइ जंहिं ते मां अॼु ॻाल्हाइण थी चाहियां उहा इहा त असांजो हिकु असां टर्म यूज़ कंदा आहियूं जेंडर बेस अब्यूज़, असां जेको टर्म यूज़ कंदा आहियूं, थोरो सो इनखे मां ॾिसणु चाहियां थी। बिकॉज़ असां जॾहिं बि कंहिं बि वायलेंस जी ॻाल्हि कंदा आहियूं, अब्यूज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, त असांजे ज़हन में हिकदमि सां सिर्फ़ु उहे फीमेल्स ईंदियूं आहिनि जिन सां थिए पियो। बट जेके ॿिया जेंडर्स बि असांजे पाकिस्तान में रहनि था, उन्हनि जो वजूदु आहे, उन्हनि सां बि किथे न किथे नाइंसाफ़ी थी रही आहे। उन जूं कहिड़ियूं कॉल्स तव्हांजे कॉल सेंटर खे रिसीव थींदियूं आहिनि ऐं उन जे लाइ लॉ छा चई रहियो आहे? बेसिकली जेंडर बेस्ड वायलेंस हिकिड़ो अहिड़ो वायलेंस आहे कंहिंसां बि थी सघे थो, चाहे उहो फीमेल हुजे या चाहे मेल हुजे, कोई स्टूडेंट हुजे, उन सां कॉलेज लाइफ में यूनिवर्सिटी में बि थी सघे थो। सेक्शुअल वायलेंस जेके चवंदा आहिनि, या वर्बल अब्यूज़ करणु, कंहिंखे मेंटली टॉर्चर करणु, त इन तरह जा जेंडर बेस्ड वायलेंसिस थींदा रहंदा आहिनि। ऐं असांखे मुख़्तलिफ़ कॉल्स ईंदियूं आहिनि जंहिंमें स्टूडेंट्स बि मतिलबु जेके यूनिवर्सिटी में जेके हूंदियूं आहिनि उहे बि पुछंदा आहिनि। इन खां अलावा जेको आहे असां सॉरी